कराची एशिया जी सब खां वॾी जानवरनि जी मंडी कराची सुपर हाईवे ते लॻी वई, जिते हज़ारनि जी तादाद में जानवरनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त शहरीन पारां ख़रीदारी लाइ पंहिंजी फैमिलियुनि सां मंडी में जानवर ख़रीद करण लाइ रोज़ानो हज़ारनि जी तादाद में मर्दनि औरतुनि तोड़े मासूम ॿारनि जी ख़्वाहिश मुताबिक़ जानवर वठण लाइ ज़िद में ऐं संदसि हिक खां हिकु ख़ूबसूरत जानवरनि जी आमद दौरान अक्सर शहरीन पारां जानवरनि सां सेल्फियूं पिणु कढाईंदा रहिया। जॾहिं त मंडी में हर नस्ल जो जानवर, जंहिंमें ऊठ, बकरा, दुंबा ऐं संदसि सिंध ऐं पंजाब बलूचिस्तान खां अलावा ॿिनि ॿिए शहरनि खां माल आंदो वियो, जिते शहरीन ख़रीदारी जे हवाले सां पिणु शिकायत कई। हिन साल जानवर महांगो आहे, जॾहिं त जानवरनि जी सजावट ऐं ख़ूबसूरती लाइ बाज़ार ऐं संदसि हुननि जे चारे लाइ पिणु स्टॉल लॻाया विया। बाग़ी सागर पवार, मीरवा न्यूज़, कराची।